डांटियूं काज़ी अमन भरसा कोट सवाईमार में मासूम अली अहमद सां मुबीना ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। एॾे महिल असां हू तालका प्रेस क्लब ते पहुता आहिनि, हुननि खां पुछूं था हुननि जो छा चवणु आहे हिन में। जनाब वता मां मां सवाईमार जो रवासी आहियां। नंढो मुंहिंजो सोट आहे, हिन मूंखे ॿुधायो त मूंसां फारूक मां रोज़ी तना जी कोशिशि बि कई, उते ॻोठ वारा अची विया, पोइ वरी हुन मूंखे लच्छू बि हयूं आहिनि, बाक़ाइदा हुनखे निशान बि ठहिया पिया आहिनि। मासूम आहे, हिन सां इंसाफ़ हो, हिन ख़ुदा रा असीं SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मक्सी खे अपील था कयूं, DIG खादम हुसैन रिंद खे अपील था कयूं, ऐं SHO काज़ी अमन शेख साहब खे अपील था कयूं, हिन मासूम सां इंसाफ़ कयो। असां हींअर वञूं था थाणे ते, हिन अक्सर मासूम आहे, हिन जो पीउ बि कोन्हे, कोई यतीम आहे। केरु वियो अथई? केरु वियो अथई? छा था हुआ? छाता वियो? तो के छॾायो कोन? मारियो आहे, मूंसां ज़ोरी ते कई, मां मुंहिंजो इंसाफ़ कयो। मूंसां लचियूं ईंदसि ॾाढियूं, मां ग़रीब आहे, मुंहिंजो इंसाफ़ कयो। मुंहिंजो सोट आयो, ॿिया माण्हू, मां रड़ियूं कयूं, मां भॼी आया, उहो भॼी वियो घर। तव्हां मासूम अली अहमद ऐं संदसि सोट अतामंद जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु त जवाबदार फारूक मार पारां नंढड़े अली अहमद सां मुबीना ज़्यादती जी कोशिश कई, संदसि मासूम जी रड़ियुनि ते उहो फरार थी वियो। हुननि जो इहो मुतालबो आहे त जवाबदार खे फिलफोर गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन मजीद सियाल सां गॾु ज़ुल्फ़कार अली टावरी, धरती TV न्यूज़, काज़ी अमन। मुझे इंसाफ कयो, लचियूं ईंदसि ॾाढियूं,